इकबाल जिला जेकंबा तालुको गढ़ी खेरो यूसी शाहपुर यूसी मीरानपुर जे गोठ अरबाब खान रवाही बुलेदी गोठ मीर मोहम्मद रवाही बुलेदी जे गोठाण जे ज़िले इंतजामिया एनजीओ यूसी चेयरमैन के खिलाफ मुजाहिरो जेयूआई अगवान मोहम्मद सिद्दीक रवाही बुलेदी अब्दुल कयूम रवाही अली नवाज रवाही मोहम्मद अयूब रवाही साफ़िन अॻियां आईंदे चो त असांजे ॻोठनि में हिन महल ताईं 4 फुट घरनि ऐं फसलनि में पानी बीठो आहे। पानी कढियो वञे, ॻोठाणनि जी फसलनि जो नुक़सानु थियल ऐं माली मदद कई वञे। करोड़नि जो फंड्स आयो आहे मगर असांजे ॻोठनि में को बि रिलीफ न ॾिनो वियो आहे। असांजा ॻोठाणा बुखूं कढण ते मजबूर आहिनि। असां मीर एजाज़ हुसैन खान जखराणी MNA गढ़ी खेरो मीर मुमताज़ हुसैन जखराणी MP जेकमबाद हाजी शेर मोहम्मद मुगेरी का मुतालबो करियूं था त असांजे ॻोठनि मां बरसात जो पिठल पानी निकाल कराए वञे। असां गरीब ॻोठाणनि जी माली सहायता कई वञे। वधीक हिन वीडियो रिपोर्ट में असांजो अपील आहे शेर मोहम्मद मुगेरी, मुमताज़ MP मुमताज़ खान जखराणी, मीर एजाज़ खान MNA के अपील आहे त असांजे ॻोठ जो पाणी कढियो वञे। असां हाजी शेर मोहम्मद सुठो माण्हू आहे, ईमानदार आहे, असां जेकबाद जो MP आहे, उनखे बि अपील आहे असांजे ॻोठ जो पाणी खुदारा असांजे ॻोठ जो पाणी कढियो वञे। असांजो 3 ॾींहं कज़ियो थियो आहे, असांजो लाशो बि असां पाणी में कढियो आहे। असांजा ॿार बच्चा सभु बरसात जे पाणी जे ख़ातिर सभु बीमार लॻा पिया आहिनि। असांजे अपील आहे असांजो त असां खुदारा असांजो पाणी ॻोठ जो कढियो वञे।